अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिन जी वस्ती सोप सीरियल ड्रामे जी अपडेट्स तव्हांखे ॾींदा हलूं। जी हाँ दोस्तों, वेरिन जी वस्ती ड्रामे में अदाकार जेका ॿुधाया पिया वञनि, फ़िलहाल कंप्लीट जेका ओरिजिनल जेका लिस्ट आहे उहा त उन्हनि ज़ाहिर नाहे कई, लेकिन दादू वारी साइड वारा जेका अदाकार आहिनि घणो कर सोप सीरियल जेको आहे वेरिन जी वस्ती ड्रामो शूट थियण वारो आहे, इहे अदाकार इन्हनि मां बि हूंदा। कुछ ज़हर ज़िंदगी अदाकार जेका हुआ ज़हर ज़िंदगी में जेका हिन टाइम दुलाब में कम कर रहा आहिनि, कुछ इन्हनि में हूंदा। ऐं जेको आहे दोस्तों शिकारपुर जी साइड जा ऐं हैदराबाद जी साइड जा घणा ई अदाकार सोप सीरियल वेरिन जी वस्ती में अचण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, घणो कर तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त सिजावल खान, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं हीअ साम्हूं तस्वीरां बि तव्हां ॾिसी रहिया हो, तव्हां इन्हनि अदाकारनि खे ज़रूरु मिस करे रहिया हूंदव। लेकिन अब्बास गुल उडाणो दुलाब में पहिरियों अब्बास गुल उडाणे खे कास्ट कयो वियो, लेकिन दुलाब में हुन मना कई पाण चए पियो मां न ईंदुमि, नखरा करे पियो घणा, जे करे उन खे दुलाब में कास्ट न कयूं। लेकिन पहिरियों शुरूआति में उनजो नालो हुयो, लेकिन हिन टाइम जेको आहे दोस्तों दुलाब में त फ़िलहाल उनजी शूटिंग कोन आहे, मूंखे नथो लॻे दुलाब में अचे। लेकिन अब्बास गुल उडाणो सोप सीरियल वेरिन जी वस्ती में ऐं मूंसां बि एंट्री हणी सघे थो, यानी लाला रफ़ीक ज़हूर साहब, ज़ुल्फ़कार बुर्दी, असगर चौधरी, घणा अदाकार। दोस्तों वीडियो पुॼाणी त लाइक शेयर सब्सक्राइब कंदा।